साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साजिद पुट चाल वाला खुश आयो वेहो 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 बोतार साईं हिकिड़ो अर्ज़ कयां। हुकुम कर साजिद पुट। बोतार साईं तव्हां असांजे ॻोठ जे लाइ छपर छा आहियो। ख़ुदा न ख़ास्ता अगरि तव्हां असां खां खसिजी वञो त पोइ असां त निंदकड़ा थी वेंदासीं। बराबर साजिद पुट बराबर। बोतार साईं तव्हांजी असांखे शफ़क़त खपे, ॾींदव? मिलंदी बाबा, बिल्कुलु मिलंदी। बोतार साईं पाणीअ जी मिक़दार ख़ातिर तव्हां चाचे बख़्शूअ जे मथां वॾो ज़ुल्म कयो आहे। बजाए चाचे बख़्शूअ जे मथां ज़ुल्म करण जे केॾी न सुठी ॻाल्हि थिए हा। तव्हां असां सां गॾिजी लॻंदड़ पाणीअ जे धाड़े ख़िलाफ़ आवाज़ बणिजो। इहो पाणी दुश्मन चोरी करे वियो त असां ग़रीबनि सां गॾु तव्हां जूं बि लखनि किरोड़नि जूं ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं, पर सॼी सिंध बंजर बणिजी वेंदी। सुभाणे असां सां गॾिजी उन्हनि केनालनि ख़िलाफ़ जदोजहद जो हिसो बणिजो ऐं सिंधू दरिया जो गॾिजी पाणी बचायूं। साजिद पुट तो त मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं। मां थोरे पाणी जी लालच में अची बख़्शू सां ॾाढी नाजाइज़ी कई आहे। माफ़ी जो तलबगार आहियां बाबा। त बोतार तव्हां त असांजो सरमायो आहियो। त पोइ ठीकु आहे बचा, सुभाणे इंशाअल्लाह एहतजाज में मां तव्हां सां गॾु हूंदुसि। ठीकु आहे बोतार। सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर, सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर, सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर।